नाज़रीन, चमबड़ लगमसन वॾी वासी पोरहित जी कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉज़िटिव अची वई आहे, जॾहिं त पाड़ेसरी ख़ौफ़ में मुब्तला आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण जे लाइ असां सां गॾु लाइन ते मौजूदु आहे अशरफ मङरيو। जी अशरफ, तफ़सीलनि खां आगाह कजो। जी तव्हां मां ॿुधाईंदो लाइ टंडोलियार ज़िले जे अंदरि जीअं कोरोना जी वबा जेका आहे उहा बिल्कुलु जेको तेज़ी सां हुनजो जेको फैलाव आहे उहो बिल्कुलु तेज़ी सां फैलजणु लॻी आहे। जीअं त अॼु हिकिड़ो मिसण वॾी जेका सिटी आहे जेको शहर में जेको हिकिड़ो कोरोना वायरस जो पहिरियों केस जेको साम्हूं आयो आहे 40 वरनि जो शख़्स आहे मोहम्मद इब्राहिम मला, जंहिंजी कोरोना वायरस टेस्ट जेका आहे पॉज़िटिव अची वई आहे। हीअ जेको कराची में कंहिं निजी कंपनी में कमाईंदो हो, उतां खां जेको फरार थी जेको घर जेको हीअ पहुतो हिते हिनखे घर में जेको आइसोलेशन कयो वियो आहे ऐं डॉक्टरनि जी जेका टीम आहे टंडोलियार मां उहा बि जेको पहुचंदी ऐं वधीक गर्भवती ऐं ॿिया जेके हिन सां मिलिया आहिनि उन्हनि जा सैंपल वरिता वेंदा ऐं मिसण में कोरोना वायरस जो पहिरियों केस साम्हूं अचण खां पोइ जेको माण्हुनि में हिकिड़ो वॾो ॾोका ऐं ख़ौफ़ छायल आहे। जी अशरफ, जी महिरबानी।